सिंध जे गादी वारे शहर कराची जे मल्हीर वारे इलाइक़े में अक्सर तालीमी इदारा सहूलतुनि खां वांझल ऐं ज़ुबून हाल इमारतुनि मंझि हली रहिया आहिनि। सिंध सरकार सालियानो तरक़ियाती बजट में तालीम जे शोबे में ॿियनि खातनि जी भेट में वधीक रक़मूं रखे थी ऐं उहे रक़मूं कागज़नि में बि ख़र्च थियल ॾेखारियल हूंदियूं आहिनि, पर सरज़मीन ते कारी वारा कख नज़र अचनि था। जिते वॾो वज़ीर, तालीम वारो वज़ीर, चीफ सेक्रेटरी ऐं तालीम वारो सेक्रेटरी मौजूदु हुजे, उन शहर जे दर्सगाहुनि जो ही हाल हुजे त पक सम्झो बाक़ी सूबे जे ॿियनि दर्सगाहुनि जो कहिड़ो असरु हूंदो। अचो तव्हांखे मल्हीर जे इलाइक़े अली मोहम्मद लाशारी ॻोठ जो स्कूल ॾेखारियूं। लीडर टीवी सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि ॿुधायो त 31 सालनि खां असांजो स्कूल सहूलतुनि खां वांझल आहे। 2006 खां वठी करे मूंखे कंहिं अरसे में त 5-6 टीचर हुजनि था, कंहिं अरसे में त मां कॾहिं अकेलो हूंदो आहियां, कॾहिं 2 टीचर हूंदा आहिनि, पर हीअ सिर्फ़ु ऑफिसरनि जी ऐं बाला ऑफिसरनि जी कोताही जे करे टीचर कढियो वेंदो आहे। असांजे स्कूल के टीचर ॾिना वञनि, जीअं असांजा ॾींदा मासूम ॿार आहिनि, इहे जेकॾहिं अॻियां पढ़ी न निकिरंदा त छा असरु थींदो ॿुधे न। असांजे क़ौम खे ॼाणी ॿुझी यानी कि इन तालीम खां पोयां रखियो वञे पियो ऐं असांखे ॿियो कुझु न असांखे खपे थो, पर घटि में घटि असांखे तालीम ॾिनी वञे। असांखे टीचर ॾिया वञे, पाणी जो बंदोबस्तु कयो वञे ऐं पंहिंजो स्कूल जो कयो वञे। बिजली बि कोन्हे असां वटि, या बिजली जो बि कमु करियो। सभु ॻाल्हि ॿुधायूं त पंहिंजो चयो त इलाही घणो मुतालबो था कनि। मुतालबो कुझु न आहे, सिर्फ़ु असांखे ज़रूरियाती शयूं ॾियो। असां सिंध सरकार खे गुज़ारिश था करियूं त दर्सगाहुनि खे बुनियादी सहूलतूं फ़राहम करियो। इहे अरबे रुपया क़ौम जे मुस्तक़बिल संवारण ते ख़र्च करियो।